कासिम टेक्सटाइल मिल जे पोरियतन ते तशद्दुद पुलिस ऐं सिक्योरिटी इंतजामिया उन्हनि मथां जेको तशद्दुद कयो आहे उन ख़िलाफ़ जेको आहे मलीर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं सिंधी मज़दूरनि खे पंहिंजे हक़ घुरण रोज़गार घुरण ते उन्हनि ते जेका फायरिंग कई वई आहे, पुलिस गर्दी थी आहे, पुलिस सां गॾु कंपनी या प्राइवेट गुंडा जिन हिन मज़दूरनि ते तशद्दुद कयो आहे, ही तव्हांजे साम्हूं आहिनि ज़ख़्मी। उन खां पोइ 10 खां 15 माण्हू जिन में कुझु ज़ख़्मी आहिनि जेके पुलिस खणी मुख़्तलिफ़ हंधनि ते ग़ाइब करे छॾिया आहिनि। गारमेंट्स जे अंदर हिकु पहिरियों वाक़ियो कोन्हे को त ग़रीब मज़लूम ऐं मज़दूरनि जे मथां तशद्दुद थियो हुजे। ही हिकु दफ़ो न, ही सवे चकर ही थी चुको आहे। जिन पंहिंजे स्टाफ खे एतिरी त छूट ॾेई छॾी आहे त जंहिं मज़दूर खे चाहिनि उन्हनि खे चंबा हणी कुटे सुटे उनखे कुंदा खणी हथियारनि जे ज़ोर ते उनखे ॿाहिरि फिटो करे ॾियनि। पुलिस खे हिननि घुराए असांजे मथां लाठी चार्ज कराए असां वॾी बाना हिते मूंखे धकु लॻल आहे, चेल में मूंखे कुंदा लॻल आहे। पुलिस वारे पाण सूबेदार पी ऐं मूंखे धकु हयो आहे। असांजी सिंध गवर्नमेंट खां अपील आहे त हिननि ते एक्शन खयो वञे, असांजो पंहिंजो हक़ ॾियारायो वञे। SNP अॻवाननि ऐं पोरियत अॻवाननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त कासिम टेक्सटाइल मिल जे सिक्योरिटी गार्डनि ऐं मलीर पुलिस पारां तशद्दुद कयल पोरियतनि जो फौरी तौर ते नोटिस वठी करे पोरियतनि खे ॿीहर नौकरी ते बहाल करे पघारियूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन SN मीर जे सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर कराची।